नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। मुल्की सियासत के हवाले से इलेक्शन के हवाले से कुछ नयूं डेवलपमेंट्स थियूं आहिनि। नवा इतिहाद कायम थियण वञनि पिया। मुस्लिम लीग नून ऐं एमक्यूएम इलेक्शनी इतिहाद जो ऐलान किया है। एमक्यूएम के वफ़द लाहौर में मुस्लिम लीग नून के कायद नवाज़ शरीफ से मुलाकात करे अड़ो ऐलान किया वियो है। जॾहिं त सिंध में पीपी मुखालिफ ग्रैंड अलायंस जो जेके आहिनि उहे कोशिशूं शुरू थी चुकियूं आहिनि। उन ग्रैंड अलायंस में इम्कान ये आहिनि त मुस्लिम लीग नून जेका आहे उहा बि उन ग्रैंड अलायंस जो हिस्सो हूंदी। जॾहिं त जमीयत उलमा इस्लाम, GDA, एमक्यूएम ऐं ॿियूं पीपी मुखालिफ जमायतूं जेके आहिनि उहे बि उन इतिहाद में शामिल हूंदियूं। GDA में जेके कॉम्प्रेस पार्टियूं आहिनि उहे बि उन इतिहाद में इलेक्शनी इतिहाद में शामिल हूंदियूं। इलेक्शन के हवाले से पीपल्स पार्टी के को चेयरमैन आसिफ ज़रदारी, अॻूणे सदर आसिफ ज़रदारी खानगढ़ जो दौरो किया है। उते जलसो थियो है जिते कुछ ॾींहं पहिरें सरदार अली गौहर महर पीपी में शमूलियत जो ऐलान किया। उनखां सवाइ लाड़काने मां उन्नड़ जेके आहिनि भाइर उहे भी पीपल्स पार्टी में शामिल थी चुका आहिनि ऐं कुछ वधीक शख्सियतुनि जी पीपल्स पार्टी दावा कई है त उहे जल्द जेके आहिनि उहे इतिहाद में शामिल थी वेंदा। सिंध के अंदर पीपल्स पार्टी जो विचोले तबके मां कॉम्प्रेस सियासत मां मुतबादिल छो कोन पैदा थी सघियो आहे, जो कि प्रोग्राम में पाण उन जा कारण, उन जा रीज़न मालूम कंदासूं। उहे कहिड़ा ठोस सबब आहिनि जो सिंध के अंदर पार्लिमानी सियासत कंदड़ विचोले तबके जूं जमायतूं उहे कामयाब न थी सघियूं आहिनि, जॾहिं त सिंध के अंदर इलेक्टेबल्स जेको आहे उहो अॻु जी भेट में वधीक मज़बूत थी रहिया आहिनि। प्रोग्राम में असांखे जॉइन किया है अमानुल्लाह शेख साहब। अमानुल्लाह शेख साहब कानूनी माहिर भी आहिनि, सीनियर सियासतदान भी आहिनि ऐं AGP सां साईं जन जो वास्तो आहे। होत ख़ान गाॾई कॉम्प्रेस अॻवान आहिनि। सिंध तरक़ी पसंद पार्टी सां होत ख़ान गाॾई साहब जो वास्तो आहे, जॾहिं त पॉलिटिकल एनालिस्ट भी आहिनि। शुरू कयूं था होत ख़ान गाॾई साहब खां। होत ख़ान, ताज़ियूं जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि उनमें एमक्यूएम मुस्लिम लीग नून सां इलेक्शनी इतिहाद किया है। सिंध के अंदर पीपी मुखालिफ ग्रैंड अलायंस ठाहिण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि ऐं उन इतिहाद में मुस्लिम लीग नून के लिए भी चयो वञे थो त उहा शामिल हूंदी। सिंध में कीअं ॾिसो था इलेक्शन जी पॉलिटिक्स के हवाले सां ताज़ियूं जेके ही डेवलपमेंट्स थियूं आहिनि? शकील साहब ॾिसो, हाणे जेका भी डेवलपमेंट थिए पई या का गैर मुतवक़्क़ा तौर ते कान पई थिए, या मुतवक़्क़ा सूरत हाल आहे जी एनालिसिस काफ़ी अर्से खां जेको सियासी कॉरिडोर्स में इन ते ॻाल्हि ॿोल भी थींदी रही आहे। आउं गुज़ारिश इहा कयां त ऑलरेडी JU आहे, MQM ऐं GDA काफ़ी अर्से खां हिकिड़े प्लेटफॉर्म ते अमली तौर ते कोशिशूं वठंदा रहिया आहिनि। नई टी जेका भी मुतक़े उहा इहा थी आहे त मुस्लिम लीग नून जेको आहे जेका असां इन ॻाल्हि ॿोल जे हवाले खां या नए सिफ़बंदी जे हवाले खां, पर इहा भी मुतवक़े हुई त पीपल्स पार्टी के सिंध जे अंदर जेतिरो सोढ़ो कंदा या नून लीग जी जेका पॉलिसी आहे उन में जेतिरी सिंध जे अंदर पीपी सोढ़ी थींदी ओतिरो उते वरी पंजाब जे अंदर जेका आहे असां नून लीग उन खां गुंजाइश जेका आहे असां वठण जी कोशिशि कंदी। पर आउं अञा भी काफ़ी हद ताईं इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ थो करियां पियो त या सोचां थो पियो या मुंहिंजी राय आहे त अॻिते हली पीपल्स पार्टी ऐं नून लीग के न के शिकिल में हिननि सभिनी खे जेको आहे सो पोइ ते धिके वञी कंहिं न कंहिं नमूने सां इताद वारी शिकिल जोड़ींदा या अंदरूनी ॻाल्हि उन्हनि जो को सेटलमेंट थियण ॻाल्हियुनि जी त हद ताईं मुंहिंजे इतलाउनि में आहे त ॻाल्हि ॿोल अहिड़े क़िस्म जी हले भी पई, पर कुझु हल्कनि जो इहो भी इज़हार आहे त उहा काफ़ी जेका असां ॻाल्हि ॿोल अॻिते बि वधी आहे। बाक़ी GDA MQM ऐं उन सां गॾु जेको आहे सो GDA में वेठल कॉम्प्रेस जूं SUP क़ौमी अवामी जमहूरी पार्टी ऑलरेडी GDA जो हिसो हुयूं ऐं काफ़ी अर्से खां हिन जी ॻाल्हि ॿोल जो जेको महवर हुयो उहो JU आहे उन में शरीक थी आहे। पहिरीं ॻाल्हि इहा GDA जे अंदर रखी हुई मौलाना फजल रहमान साहब त असां हिकिड़े गॾियल निशान ते जेको आहे इलेक्शन विढ़ूं, पर इहा ॻाल्हि जेको आहे सो तकमील ते कान पहुची सघी। हाणे इहा आहे त सभई धुरियूं GDA पंहिंजे निशान ते इलेक्शन विढ़ंदी, MQM पंहिंजे निशान ते इलेक्शन विढ़ंदी ऐं उन सां गॾु जो आहे JU आहे पंहिंजे निशान ते इलेक्शन विढ़ंदी ऐं मुतक़े तौर ते इहा सूरत हाल जनम वठे पई त मुस्लिम लीग नून जेको आहे
बता पंहिंजे निशान सां जेको आहे हिसो वठंदी पर जनरली तौर ते हिकिड़ो ग्रैंड अलायंस जी सूरत में पीपी मुखालिफ़ हितां जेको आहे मुतक़ियो ऐं ठहण लाइ वञे पियो मुस्लिम लीग कंहिं बि तौर ते मूंखे जेको लॻे थो पियो त उहो अॻिते हली इन अलायंस जो जेको आहे सो हिसो शायदि अमली तौर ते इलेक्शन वेझे ईंदे ई न रहे बाक़ी जेसि ताईं क़ौम परस्तनि जो तालुक़ु आहे उन्हनि जी जेका आहे असां वटि कारकरदगी इलेक्शनी महाज़ ते ॾाढी कमज़ोर पिच ते हुई आहे ऐं हिन इलेक्शन दौरान बि उहा साॻी सूरत जेका आहे नज़र अचे पई असां वटि टोटली तौर ते जीडीए जे अंदरि जेके क़ौम परस्त ॿई धुरियूं वेठियूं आहिनि असां जूं उन्हनि जी बि वर्थ जेका आहे असां उहा साईं जलाल महमूद शाह जी या SUP जी जेका चइनि सीटुनि ते आहे 2 क़ौमी जूं 2 सूबाई जूं उन ते जेको आहे सो उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजो फोकस सॼो उन ते आहे ॿियो को सिंध जे अंदरि चइजे त को जीडीए खे SUP जे तरफ़ां का सपोर्ट मिले उहा बि मुमकिन कान्हे का एॾी वॾी जेका सपोर्ट मिले ऐं नंबर 2 क़ौमी अवामी पार्टी जेका आहे उहा आयाज़ लतीफ़ पार्टी जो साहब ऑलरेडी जेको आहे जीडीए जो हिसो हुयो उहो जीडीए जो गुज़िरियल इलेक्शन में बि बाक़ाइदे हिसो उनजे निशान ते उन इलेक्शन विढ़ी हुई ऐं हाणे बि उहा ई साॻी जेका इलेक्शन आहे साॻियो जीडीए निशान ते जेको आहे SUP समेत जेको आहे इलेक्शन विढ़ंदा त हिन क़िस्म जी जेका सूरत हाल आहे मूंखे लॻे थो पियो त पीपल्स पार्टी इलाही घणो होमवर्क कयो आहे जंहिंजा नतीजा जेको आहे सो इहे आहे त शिराजी साहबनि जे लाइ इतला हुया त उहे पीपल्स पार्टी खे छॾनि पिया पर अञा ताईं उन्हनि खे बि ब्रेक लॻी वई आहे अञा ताईं उहे पीपल्स पार्टी जे अंदरि मौजूदु आहिनि उल्टो इहो थियो आहे त जीडी जे अंदरि हिकिड़ो मज़बूत प्लेयर जेको हुयो पंहिंजो घोटकी मां उहो जेको आहे सो जीडीए खां खसिजी पीपल्स पार्टी ॾांहुं वियो ऐं अहिड़े नमूने सां डोकरी मां हुनर साहब वारनि जो जेको आहे उते असरु सुखपा जी जॻह ते 2 टकनि ते क़ौमी ते हिकिड़ी सूबाई ते जेको आहे उहो बि जेको आहे सो उते जेको आहे सो आहे ऐं अञा बि इतला इहे आहिनि त काज़ी अहमद जा हुनर बि जेके आहिनि से पीपल्स पार्टी खे शायदि जेको आहे बाज़ाब्ता तौर ते जॉइन करे वठनि त अहिड़ी सॼी सूरत हाल में मूंखे इहो थो लॻे त पीपल्स पार्टी खे टफ सूरत हाल मिलण जी जेका सूरत हाल जुड़े पई उनमें पीपल्स पार्टी जे लाइ ॾुखियायूं ज़रूरु पैदा थींदियूं ऐं ॾुखियायूं आहिनि बि ऐं अवाम जे अंदरि बि पीपल्स पार्टी जी कारकरदगी जे हिसाब सां इलाही घणी जेका आहे त किराए मौजूदु आहे ऐं अवाम जे अंदरि जो रद्देमल आहे पर मुतबादल जेको आहे उन मुतबादल ते बि जेको आहे सो मिसलनि हाणे 2 तज़ादी शिकिलूं आहिनि हिकिड़ी त MQM खे असां वटि जेका आहे तव्हां अंदरूनी सिंध में पज़ीराई मिले या MQM ख़ुदि जेको आहे पंहिंजनि हल्कनि में जेको आहे तो असर सूख जेको आहे इस्तेमालु करे जीडीए जे हक़ में वोट कराए सघे इहो मूंखे जेको आहे नज़र कोन थो अचे उल्टो इन सां इहो थींदो त MQM जे जुड़ण सां या MQM जे अलायंस में हुजण सां सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी खे काफ़ी हद ताईं फ़ाइदो पहुची सघे शेख साहब खां ओपिनियन वठो था अमाना शेख साहब अवां कीअं ॾिसो था ताज़ियूं जेके इलेक्शन जे हवाले सां डेवलपमेंट्स थियूं आहिनि सिंध जे अंदरि स्पेशली ग्रैंड अलायंस त पहिरें बि ठहंदा रहिया आहिनि जंहिंमें जीडीए फंक्शनल लीग इहे साॻियूं पार्टियूं जेके आहिनि उनमें शामिलु थींदियूं रहियूं आहिनि पर पीपल्स पार्टी खे करे टफ टाइम न मिली सघियो आहे 15 सालनि खां लाॻीतो पीपल्स पार्टी इक़्तिदार में रही आहे हिन भेरे अवां कंपोज़िशन कीअं ॾिसो था पीपल्स पार्टी खे टफ टाइम मिलंदो या सेम गुज़िरियल जेका इलेक्शन वारी पोज़ीशन बीहंदी पीपी लाइ जनरली तो कराएं तो पीपल्स पार्टी का मते तो हिन मुल्क जी सियासी इक़्तिसादी हालत तमाम ख़राब आहे एट द वर्ज ऑफ कोलैप्स आहे कंहिं बि हिकिड़ी पार्टीअ में ख़ासि करे 3 फेडरल पार्टियूं मुस्लिम लीग नून पीपल्स पार्टी PTI हिन मां कंहिं में बि हैसियत कोन्हे त हिन बहरान सां मुंहुं ॾेई सघे न को नवाज़ शरीफ़ वटि प्रोग्राम आहे न को आसिफ ज़रदारी वटि प्रोग्राम आहे न को जेको आहे PTI वारनि वटि प्रोग्राम आहे पर आऊं इहो थो सम्झां त जेकॾहिं इलेक्शन थियनि थियूं मूंखे अञा बि इलेक्शन्स में शक आहे त इलेक्शन थींदियूं या न थींदियूं त उहा बि का रिज़ल्ट ओरिएंटेड माण्हुनि जे भलाई लाइ ईंदी ई कान्हे तंहिंजे करे हीअ जेके इतिहाद ठहनि पिया इहे क्लास करेक्शन जे हवाले सां हिक ॿिए खे बचाइण जे लाइ आहिनि सुभाणे जेकॾहिं ॿी सूरत हाल का जुड़े थी पई हुन सूरत हाल में पीर साहब पागारो ऐं पीपल्स पार्टी साहब नथा करे सघनि रहिया आहिनि इन नमूने जेके ॿियूं पार्टियूं बाक़ी जेतिरे मुस्लिम लीग हिन जो पंहिंजो
MQM जो आहे न सवाल, MQM हिन वक़्तु सर्वाइवल जी जंग थी रहे पई। MQM 2 हफ़्ता अॻु जेके आहिनि से GDA वारनि सां वञी मिलिया, हाणे वञी लाहौर में हाज़िरी ॾिनो। तंहिं करे MQM वारा सिर्फ़ु चाहिनि था पिया त असांजूं कुझु सीटूं कराची में बचनि, कुझु हैदराबाद में बचनि। तंहिं करे हिन सूरत हाल में मां नथो सम्झां त शकील शेख साहब, क़ौम परस्तनि जी छा पोज़ीशन मिली? जीअं होत ख़ान चयो त ईंदड़ इलेक्शन में बि का वॾी उमेद न आहे। ॿ क़ौम परस्त पार्टियूं SUP ऐं क़ौमी अवामी तहरीक अयाज़ लतीफ़ पलीजो जी उहा GDA जो हिसो आहिनि। STP ॿाहिरि वेठल आहे, ॿियूं नंढियूं वॾियूं क़ौम परस्त पार्टियूं बि ॿाहिरि आहिनि। उहे इलेक्शन पॉलिटिक्स त कनि थियूं, पार्लिमानी पॉलिटिक्स कनि थियूं, लोकल बॉडीज़ में बि हिसो वठनि थियूं, पर उन्हनि खे का वॾी कामयाबी मां एसि ताईं जो 2-4 सीटुनि जी जेतिरी कामयाबी न मिली सघी आहे। छो सबबु छा आहे सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी जो क़ौम परस्त मुतबादिल छो कोन थी सघिया आहिनि? क़ौम परस्त मुतबादिल इन लाइ न थी सघिया त क़ौम परस्त जेका सियासत था कनि पियूं उनजो बैकग्राउंड ज़रई समाज वारो आहे, फ्यूडल समाज वारो आहे। क़ौम परस्त सियासत रिलायंस जेको आहे फ्यूडल समाज ते, ज़रई समाज ते न हूंदो आहे। उनजे बरक्स रोशन ख़्याल ऐं सिविल सोसाइटी जो हूंदो आहे। इन्हनि में जेके बि इन्हनि जा लीडर आहिनि उहे ख़ुदि जेके इन फिनामिना में अचनि ई कोन था पिया। अवां जेकॾहिं ॾिसो त सभिनी लीडर में हिकिड़ो वॾे में वॾो हिन मुल्क जे लाइ जेको शकील अज़ाब आहे न, उहो आहे विरसे जी सियासत। विरसे जी सियासत हिन मुल्क में वॾो बहरान पैदा कयो आहे। उहो नून लीग जे हवाले सां ॾिसो या पीपल्स पार्टी जे हवाले सां ॾिसो या जेके बि क़ौम परस्त पार्टियुनि में बि इहो आहे त हिकिड़ो दफ़ो लीडर जेको वेठो उन ते तख़्त ते वरी नाहे छॾिणो। हिन वक़्तु शकील वॾे में वॾो दुनिया में या हिन दुनिया में छा पाकिस्तान में सब कॉन्टिनेंट में जमहूरियत जो सुवाल आहे। हाणे क़ौम परस्तनि खे माण्हू छो वोट ॾियनि, छाजे खां ॾियनि? मुतबादिलो बणजनि ई कोन था पिया। हू मुड़ धाणी आहिनि, नंढड़नि ग्रोहनि में विरहाया आहिनि। नंढड़नि ग्रोहनि जा नंढड़ा मुतालबा आहिनि। नंढड़नि मुतालबनि जे करे मुतबादिल बणजण जी बि पोज़ीशन में कोन्हनि खे त चइजे मुतबादिल। जेकॾहिं को क़ौम परस्त बीहे बि थो त उन क़ौम परस्त वटि उहा लाइन ऑफ एक्शन बि कोन्हे का। जी होत ख़ान, अव्हां कीअं मुतबादिल वारे सवाल खे, जीअं शेख साहब जो चवणु आहे त क़ौम परस्त नंढनि गिरोहनि में विरहायल आहिनि, इलेक्शन जे वक़्त में हू कंहिं इतिहाद में शामिल थियनि था, पर प्रॉपर जेको होमवर्क करणु खपे उहो क़ौम परस्त पार्टियूं जेके आहिनि पार्लिमानी सियासत जे हवाले सां उन में अणपूरियूं नज़र अचनि थियूं। अव्हां जी नज़र में कारण कहिड़ा आहिनि? रुगो इहो ई कारण आहे या तव्हां सम्झो था कि मल्टी फैक्टर आहिनि जेके क़ौम परस्त पार्लिमानी सियासत में कामयाबु न थी सघिया आहिनि? सघूं था पिया। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जीअं ई साईं GM चए त भुट्टे साहब वारी इलेक्शन दौरान जेको आहे 70 वारी इलेक्शन दौरान जीअं ई क़ौम परस्त सियासत डिस्कनेक्ट थी आहे त उहा अञा ताईं जेको आहे त उन ई कंडीशन में जेको आहे वॾो हिसो क़ौम परस्तनि जो उहो ॼण छो त इलेक्शन खां जेको आहे ॿाहिरि रहियो आहे ऐं रहंदो अचे पियो। जंहिं राजस्थान या जंहिं कंडीशन में सिंध जो क़ौम परस्त इलेक्शन लाइ वञे पियो, उते उन्हनि खे इलाही घणियूं रुकावटूं सरकारी सतह ते या ख़ुदि उन्हनि ताक़त जेको आहे सो मौजूदु आहिनि, उहे जेको आहे त उते क़बूलियत जोगी सूरत हाल में कोन्हनि खे। टियों सबबु इहो आहे जेको अमानुल्लाह शेख साहब बि चयो त असीं जेके क़ौम सियासत में इन थिया आहिनि रसूल पलीजे साहब खां वठी हैदर जतोई साहब खां वठी जाम सादिक खां वठी या पोइ जेको आहे डॉक्टर साहब डॉक्टर कादर मगज़ी साहब SCP जे प्लेटफॉर्म तां जेको आहे इलेक्शन में जेको इन थिया त असांजे जेकॾहिं माज़ी जी असां ॾिसंदासूं जिथे जिथे बि इलेक्शन में वई उते ॾाढी सुठी उनजी कंडीशन जेका आहे त रही। सॼे वर्षे खे जेको आहे सो जदीद तक़ाज़ाउनि मुताबिक़ जदीद घुर्जुनि मुताबिक़ सॼो क़ौम परस्त लॾो उनखे जेको आहे सो खणी कोन सघियो आहे। हींअर बि सूरत हाल जेका जुड़ी पई उन में STP जी मिसलनि हिकिड़ी कोशिशि हुई त सिंध सतह ते सिंध बेस्ट ऐं सिंध जे ख़ालिस जेको आहे मसइलनि ते इलेक्शन जी इताद थियणु घुरिजे, उहो पंहिंजो अलॻि निशान वठे
ऐं उन निशान तहत पोइ सीट एडजस्टमेंट जे लाइ असीं कंहिंसां बि कंहिं बि धुर सां ॻाल्हि ॿोल करे सघूं था या सीट एडजस्टमेंट करे सघूं पिया त इन में हिकिड़ो चांस जुड़े आहे को परस्तनि जे लाइ पंहिंजे जेको आहे मुतालबनि सां पंहिंजे घुर्जुनि सां ऐं वॾेरे क्लास जे ख़िलाफ़ु जागीरदार क्लास जे ख़िलाफ़ु ऐं हिन रियासती सॼे हिन सेटअप खे चैलेंज कंदड़ जेको आहे पोजीशन में कंहिं हद ताईं उहे जेको आहे दाख़िल थियनि हा बदकिस्मती सां असां उन शइ खे जेको आहे सो विञाए वेठासीं हींअर इलेक्शन में मथो आहे त मिसलनि हींअर जे रखी इहा ई ॻाल्हि थो करियां पियो त मिसलनि GDA पीपल्स मुस्लिम लीग नून असां वटि उन ई शिकिल में जेको आहे नज़र अचनि थियूं पियूं या उन्हनि जी सॼी पॉलिटिक्स जो जेको वहिकिरो रहियो आहे ओड़ो ई रहियो आहे जेको पीपल्स पार्टी जो रहियो आहे। असां वटि मिसलनि GDA में जेके बि फोर्सिस वेठा आहिनि उहे वज़ीर आला रहंदा आया आहिनि उहे इक़्तदार जो हिसो रहिया आहिनि इक़्तदार उन्हनि में इक़्तदार दौरान का हुनजी पीपल्स पार्टी खां बहितर जेका सूरत हाल कान रही आहे। माण्हू जेको सोचे थो पियो सिंध जो माण्हू जेको सोचे थो पियो सिंध जो अवाम जेको सोचे थो पियो मुतबादल वॾेरे जो वॾेरो नथो थी सघे। पीपल्स पार्टी जो जेकॾहिं को मुतबादल थियणु घुरिजे त उहो पीपल्स पार्टीअ जो उन सॼे जो सिस्टम खे चैलेंज कंदड़ हुजे न। असां वटि थिए कोन थो पियो त हींअर जेका बि असां वटि जेकॾहिं PP मुखालिफ़ कंहिं असीं ॻणींदासीं त हुन में 3-4 वज़ीर आला असांजा माज़ी जा वेठा आहिनि। उन सां गॾु जेको आहे सो कंहिं हद ताईं उहे ई साॻा वॾेरा GDA सां वेठा आहिनि जेके पीपल्स पार्टी सां गॾिजी इक़्तदार उन्हनि जेको आहे रखियो आहे जंहिंमें मिर्ज़ा साहिब जो मिसाल ॾेई सघिजे थो पियो या ॿियूं काफ़ी धुरियूं जेको आहे जीअं महर साहिबान हुया या जतोई बिरादरान हुया इन्हनि जो सॼो जेको आहे तहलुक़ इक़्तदार सां ओड़ो ई रहियो आहे जहिड़ो पीपल्स पार्टी जो रहियो आहे। वोट में अवाम खे सिंध खे जेको आहे चङाई नसीब कान थी आहे जेकॾहिं पीपल्स थी आहे पीपल्स जबर वारी सूरत हाल पैदा कई आहे पर हिननि वॾेरनि बि का चङाई कान कई आहे। में असां वटि कोमपरस्त सियासत खे पंहिंजा टारगेट्स बि नए सिरे सां जोड़ना पवंदा पंहिंजी हिकमत अमली बि नए सिरे सां जोड़नी पवंदी ऐं पीपल्स पार्टी जे मुतबादल तौर ते जेकॾहिं पंहिंजे पाण खे पेश करणो आहे ऐं पंहिंजे पाण खे ठाहिणो आहे त पोइ हिन घटि में घटि जागीरदार क्लास जी ऐं पाकिस्तान सिंधियत ते जेका सियासत आहे उनजे हिसे तौर ते कॾहिं बि मुतबादल थी कोन सघंदा। उनखे पाण खे पेश करणो पवंदो तॾहिं वञी जेको आहे कंहिं न कंहिं नमूने सां अमानुल्लाह शेख साहब होत खान जो चवणु आहे त कॉम्परस जेका सियासत आहे कॉम्परस जमायतूं आहिनि उन्हनि खे पंहिंजा टारगेट पंहिंजूं हिकमत अमलियूं जोड़नियूं पवंदियूं। अवां जी नज़र में सॉल्यूशन छा आहे कॉम्परसनि जे लाइ स्पेस या विचोले तबिके जी जेका सिंध जी सियासत आहे उन लाइ स्पेस कीअं जुड़ी सघे थो? अवां जी नज़र में को सॉल्यूशन? जी जी पहिरीं सॉल्यूशन इहा आहे त हे जेके तकिड़ा ग्रुप आहिनि न नंढड़ा नंढड़ा ग्रुप उहे जेके आहिनि हचाऊं आहिनि मां हाणे इन हद ताईं बि चवां पियो उहे ख़ुदि कॉम्परस सियासत जे मथां जेके आहिनि से पीरे पातस मां बणिया वेठा आहिनि। मां जॾहिं रिपीट थो कयां त वॾे में वॾो हिन वक़्तु दुनिया में लफ़्ज़ आहे जमहूरियत इन्हनि कॉम्परस पार्टियुनि में जेके बि हुजनि अलफ़ हुजे बे हुजे उन्हनि में आहे ई कोन त इहे मुतबादिल केॾां था थी सघनि पिया। इन्हनि में मुतबादिल थियण जे लाइ पहिरियों त पंहिंजी अना खे छॾिणो पवंदो। मां हिननि सां गॾु सभिनी सां धरण सां पॉलिटिक्स कई आहे। हर हिकु थो चए त लीडर मूंखे कयो हर हिकु थो चए त मूंखे लीडर कयो मुंहिंजी लीडरशिप क़बूल कयो असांजो हेॾो असरु आहे असांजो होॾो असरु आहे। मां इन्हनि सभिनी मां शयुनि खे जेको आहे सो रद्द थो कयां पियो। मिडिल क्लास ओरिएंटेड पॉलिटिक्स 3 बुनियादनि ते थींदी आहे। हिकिड़ो लैंड रिफॉर्म्स ज़रई सुधारा हिकिड़ो लैंड रिफॉर्म्स ॿियो डेमोक्रेटिक इंस्टीट्यूट्स खे मज़बूत करणु 2 टियों हूंदो आहे फेडरल पॉलिटिक्स में या पुछ लटकाऊ थी बीहूं कंहिं न कंहिं जा या GDA जा मुस्लिम लीग जा पीपल्स पार्टीअ जा तहरीक इंसाफ़ जा या पंहिंजो ग्रेटर अलायंस ठाहियूं। इहा सभई शयूं मूंखे मायूस कुन सूरत हाल आहे त मुतबादिले बणिजी था सघनि
ये तो पंहिंजूं कुर्सियूं छॾण लाइ तयारु न आहिनि। मां त हिननि खे बाश थो कयां वेठो त 20 सालनि खां पार्टीअ सरबराह थिया वेठा आहिनि त ॿिए कंहिंखे उसरण ई नथा ॾियनि, ॿिए कंहिंखे अचण ई नथा ॾियनि पिया। उहे केॾा हितां मुतबादिल थींदा? मिडिल क्लास ओरिएंटेड पॉलिटिक्स डेमोक्रेसी जी मोहताज हूंदी आहे। दादा हिते सब कॉन्टिनेंट में तव्हां ॾिसो त अॼु बि ऑल इंडिया कांग्रेस जेका आहे सा हिकिड़ो रोल मॉडल आहे पॉलिटिक्स में। घणनि ई फेल्यूअर्स जे करे, घणनि ई ग़लाज़तुनि जे करे बावजूदि हिनजे असां वटि त उहो आहे ई कोन। असांजी क़ौम परस्त सियासत शकील इहा आहे। हाणे आख़िर में मां दंग थो कयां, असांजी क़ौम परस्त सियासत थींदी आहे मलीर खां परियां शुरू थींदी आहे। क़ौम परस्त सियासत कराची में आहे ई कान। कराची जहिड़े हेड क्वार्टर खे जेके हिन क़ौम परस्त सॼियूं सभई हेड क्वार्टर हैदराबाद में कयूं वेठा आहिनि ऐं सिंध जे बचाइण जूं दावाऊं था कनि पिया। हिते कराचीअ जे शहर में 60-70 लख सिंधी था रहनि पिया। उन्हनि जी मालिकी करण जे लाइ असांजा क़ौम परस्त तयारु कोन्हनि। उन्हनि जूं हेड ऑफिसूं जेके आहिनि हैदराबाद में आहिनि, हिते कोन्हनि के इहे कीअं मुतबादिल थी था लास्ट सघनि पिया? क्वेश्चन महिरबानी होत करे। ख़ान गारई साहब, जेके अमानुल्लाह शेख साम्हूं आंदियूं आहिनि शयूं, तव्हां उन सां इतफ़ाक़ कयो था त क़ौम परस्त पार्टियुनि में जमहूरियत न आहे? ये अहिड़ियूं शयूं आहिनि जेके लॻभॻि अहिड़ी सूरत हाल में ई आहिनि जीअं अमानुल्लाह साहिब ज़िक्र कयो आहे। जेको आहे उहो तरकीब पंहिंजो जेको सियासत फेल्यूअर जो इहो बि न आहे। तरकीब पंहिंजो जेको आहे हिन मुल्क जे अंदरि जेका तरकीब पसंद सियासत हुई, क़ौम हुई, उन्हनि खे उन्हनि जी नाकाबंदी, उन्हनि जी जेका असां उन्हनि जे ख़िलाफ़ जेका रियासती सतह ते जेका सिफ़बंदी आहे, उहा बि उन में अंसर जेको आहे सो वॾे पैमाने ते मुलविस आहे। असांजी जेका सूरत हाल आहे सुबुह जी ज़िक्र कयो त असांजो अॼु जो बहस जेको आहे उहो आहे इलेक्शन जी। त आउं इन ई पासे ते थो वञा पियो त मिसल हाणे हू असांजो काफ़ी एकेडमिक बहस आहे त पार्टी जे अंदरि इलेक्शन आहे, जमहूरियत न आहे या उन्हनि जी आहे। त मिसल हाणे का बि क़ौम परस्त पार्टी जेका बि आहे उहा फेडरल दोस्त न आहे, उहा फेडरल पर अमली तौर ते मुतबादिल कीअं थी थिए पई, सुवाल आहे बुनियादी तौर ते इहो। प्रोग्राम जे लिहाज़ खां त फेडरल मुखालिफ़ आहे ऐं सॼी जिदोजहद जो महरक उनजो विचोलो क्लास आहे, उनजे महरक कुवत बि विचोलो ई क्लास आहे। ऐं अवामी सतह ते जेको आहे उहो जेकॾहिं सिंध जे इशूज़ ते या सिंध जे जीअण मरण जे मसइलनि ते त क़ौम परस्त तहरीक जेको आहे हिकिड़ो तारुक में रहे थी पई, उन ते इलाही घणो तारुक करे बि थी पई ऐं काफ़ी हद ताईं उन में जेको आहे उनखे कामयाबियूं बि नसीब थियूं नंढियूं नंढियूं। तौर ते जेका असांजी इलेक्शनी मास जेका चैलेंज आहे ऐं इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ असांजी इलेक्शनी मास जेतिरी तयारी हुजणु घुरिजे, जेतिरो असांखे अमली तौर ते ऐं नए रुझाननि खे सम्झण जी ज़रूरत आहे। जेको आहे सो बिल्कुलु इलेक्शनी महाज़ ते ज़ाहिर आहे त नवां टारगेट, नयूं हिकमत अमलनि सां क़ौम परस्तनि खे लाहिणो पवंदो इलेक्शनी मैदान ते। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। अमानुल्लाह शेख साहब, होत ख़ान गारी साहब, तव्हां ॿिन्ही महिमाननि जी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।